वठंदुसि एतिरो चई वॾे आवाज़ सां बाक बक 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 कंदे पंहिंजे घर ॾांहुं हलियो वियो। सतनाम श्री हर वाहेगुरु। हुनजे वञण खां पोइ सतगुरु वीचार कयो त प्रथो वॾो फसादी माण्हू आहे, तंहिं करे हू हर कंहिं समय विघन करण जा उपाउ पियो कंदो ॻोल्हींदो। हू कम वक़्तु कुमत जे करे कंहिं बि ख़ौफ़नाक कम करण खां कीन घुसंदो। तंहिं करे हीअ असां खां ऐं श्री अर्जुन खां परे हुजे त चङो आहे, छो जो असांखे शरीर त्यागण जो समूह बि अची वियो आहे। वाहिगुरु वाहिगुरु। छो जो असांखे शरीर त्यागण जो समूह बि अची वियो आहे। मता पोइ ई अर्जुन खे का तकलीफ़ ॾिए, तंहिं करे चङो आहे त हितां गोविंदवाल में हलियो वञिजे ऐं उते श्री गुरु अमरदास साहिब जन जे मां सुमतवान पुटनि बाबे मोहन ऐं मोहरी साहिब खे श्री अर्जुन जी पार्क करे ॾियास नदी जे किनारे ते हली रहिजे ऐं चोलो बि उते छॾिजे। धन गुरु अमरदास साहिब, धन गुरु रामदास साहिब। इहो वीचार करे माता बानीअ खे पाण वटि सॾायूं ऐं सॼे भेद मां खेसि वाक़ुफ़ु कयाऊं ऐं चयाऊं त असां इहो सोचियो आहे त प्रभात जो गोविंदवाल ते हलियो वञिजे ऐं उते तुंहिंजी पेकनि में सभिनी सां मिली हली रहिजे। माता बानी हिकदमि साहिबनि जी ॻाल्हि क़बूल कई। तंहिंखां पोइ साहिबनि बाबे बुढे साहिब खे पाण वटि घुराए सॼी हक़ीक़त मां वाक़ुफ़ु कयो ऐं चयाऊं त प्रातःकाल जो सभु तयारी रखिजो, जीअं हितां निकिरी हलियो वञिजे। बाबो बुढो साहिब साहिबनि जी आज्ञा पाए हलियो वियो ऐं वञी तयारी करण खे लॻो। तंहिंखां पोइ स्वामी शांत में रहिया। आख़िर राति जो खाई पी हमेशह वांगुरु सुख सां सेजा ते आरामी थिया। जॾहिं पहिर राति बाक़ी रही तॾहिं उथी नित्य क्रिया खां वाक़िफ़ थी सनानु पाणी करे आत्म आनंद में लीन थिया ऐं जॾहिं बाक़ी 2 घड़ियूं राति रही तॾहिं समाधि खुलियनि ऐं सुचेती सभु तयारी करे पए। पहिरीं माता बानी ऐं श्री अर्जुन साहिब खे केतिरनि दासनि सां गॾु रवानो कयाऊं ऐं तंहिंखां पोइ पाण में केतिरनि प्रेमी सिखनि सां गॾिजी उॾाई रवाना थिया। प्रत्येक सतगुरुनि जे वञण जी का बि ख़बर न रही, छो जो अहिड़े क़िस्म जो हुलियल न हो। तंहिं करे हू घर में ई सुम्हियो रहियो। वॾे श्री एकम तिथ ते सतगुरुनि श्री अर्जुन साहिब खे श्री अमृतसर में गुरता तिलक ॾिनो ऐं ॿिए ॾींहुं माता बानी श्री अर्जुन साहिब ऐं केतिरनि प्रेमी सिखनि समेत उथी गोविंदवाल ॾांहुं रवाना थिया। धन बाबा अमरदास साहिब जी जय। धन गुरु रामदास साहिब। गोविंदवाल में पहुची सतगुरुनि सिधो शोभारे ॾांहुं विया ऐं उते वञी श्री गुरु अमरदास साहिब जन जे आस्थान ते वंदना कयाऊं। जॾहिं बाबे मोहरी चंद खे इहा ख़बर पहुती तॾहिं उहो तुरत साहिबनि जे मिलण लाइ उते आयो पोइ हिक ॿिए खे गॾिजी ऐं वंदना करे घणो ख़ुशि थिया। तंहिंखां पोइ थोरो वक़्तु उते तरसी घर ॾांहुं विया, जिते सभिनी कुटुंबियुनि सां गॾिजी घणो प्रसन्न थिया। माता बानी जा की अॻे उते आयल हुई, तंहिंजे अखियुनि मां पाणी जलाई नथे ॾिनी, छो जो हिकु त श्री गुरु अमरदास, हिकु त श्री गुरु रामदास साहिब जन जे प्रदान करण जो समूह वेझो हो ऐं ॿियो त पृथ्वीचंद जे उपाधीअ करे बि दिलि ढंढी थियणु लॻसि। तंहिं करे पिताजन जा वचन यादि करे रोअण लॻी त जीअं फरमायूं थिए त घुरियाई ॿाहिरि त खिन वेंदी, लेकिन अव्हां जे कल में कलेश वॾो थींदो। अव्हां जे कुल में कलेश वॾो थींदो त उहो आसार अखे पिया ॾिसजनि, विलासक को वॾो बखेड़ो थींदो। इहा वार्ता वीचारे भाॼाईअ सां गॾिजी घणे क़दुरु खे विञाई, जंहिंखे आख़िर केतिरनि गॾिजी सम्झाए त तूं कंहिं बि क़िस्म जो फुल्को न कर, सभु गुरु महाराजनि ते दया सां भली थी वेंदी। धन गुरु अमरदास साहिब जी। गुरु बाबा अमरदास साहिब चवनि जंहिंमहिल भई कोई पाणीअ रुख कंहिंमहिल मटिबो आहे न, जंहिंमहिल पाणी हेॾे वहे थो हुन लाइ कोई वॾो ताक़त लॻाए पाणीअ रुख होॾे कंदो न, तंहिंमहिल फसाद घणा थींदा आहिनि। चए तूं वरदान अहिड़ो घुरियो आहे भई घुरियाई हमेशह घर में ई रहे, सॼो प्रभुअ जी कृपा शक्ति सॼी हेॾे ई पलटाई त फसाद ॾाढा थींदा आहिनि। धन गुरु नानक साहिब, धन गुरु अमरदास साहिब। जॾहिं सतगुरुनि जे अचण जी ख़बर गोविंदवाल जे निवासियुनि खे पई तॾहिं केतिरा ई सिख गॾिजी साहिबनि जो दर्शन करण लाइ आया ऐं वंदना करे मथो टेके ख़ुशि थिया। तंहिंखां पोइ बाबे बुढे साहिब सभिनीनि खे
प्रथे जे शोध करण जी वार्ता जीअं जो तीअं चई ॿुधाई त हुन गुरुजन खे धमकी ॾिनी आहे त आउं कंहिं बादशाह जे मदद सां तव्हां खां बदिलो वठंदुसि। तंहिं करे सतगुरुनि वीचारियो त गोविंदवाल में हली रहिजे, छो जो संदन पधाण जो समूह बि वेंदो आहे। तंहिं करे संदन मर्ज़ी थी त श्री अर्जन साहिब खे कंहिं पूरीअ हिफ़ाज़त वारे मकान ते रहिजे। इन करे सतगुरु असां समेत हिते आया आहिनि। इहा वार्ता ॿुधी गोविंदवाल जे निवासियुनि खे ॾाढो दुख थियो ऐं हिननि सभिनीनि प्रथे खे धिकारियो। हिननि खे वधीक दुख ईअं करे बि थियो जो गुरु घर में बिगाड़ो पइजी वियो। श्री अर्जन साहिब खे केतिरे वक़्त खां पोइ ॾिसी मामिन बिल्कुलु घणे क़दुरु प्यारु कयो। धन गुरु अर्जन देव साहिब की जय। तंहिंखां पोइ बाबे बुढ़े खां आदि वठी ॿिया बि जेके सिख हुआ तिन मां कंहिं बि निंड कान कई, छो जो सतगुरुनि जे तयारीअ करे वचन विलास कया। जॾहिं 3 पेर राति जा गुज़रिया ऐं पोएं पेर थियो तॾहिं साहिबनि पंहिंजी नित्य क्रिया करे माता बानीअ खे संभाए सॾाए सिख संगत खे साण वठी बाबे भुवन ऐं मोरी समेत बावली साहिब ते वञी सनानु कयो। तंहिंखां पोइ रबाब बिना असांजी वार ॻाइणु शुरू कई ऐं बात बात जा शब्द उचारिया। ये सभई प्रेम धारे ॿुधणु लॻा। अहिड़े आनंद में जॾहिं अशो शुरू थियो ऐं आशा दीवार जो भोग थियो तॾहिं वीचार जा बादल सतगुरु फरमा लॻा त हे गुरुअ जा प्यारा सिखो, तव्हीं हर परमेश्वर जो सिमरन करे पंहिंजी जीवत सफली कंदा रहो। सतनाम श्री वाहिगुरु। हाणे असांजो अंत समो थियो आहे, तंहिं करे असीं शरीर छॾे परलोक में वेंदासीं। तव्हां प्यारनि खे असांजो एतिरो ई चवणु आहे त जीअं असांजे गुरु घर में पीढ़ी ब पीढ़ी पे थींदी आई आहे, यानी सतगुरुनि तव्हां प्यारनि सिखनि खे इहा ई पे अरदास कई आहे त असांजी कंहिं बि पीढ़ीअ में को भेद न रखिजो ऐं हिक ई जोत सां ॾिसंदा रहिजो। तीअं असीं बि अव्हांखे इहा अरदास था कयूं त असांजी सारी जोत श्री अर्जन असांजी साॻी जोत श्री अर्जन साहिब में हमेशह ॾिसंदा रहिजो। सतनाम श्री वाहिगुरु। ऐं बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जो भेद न रखिजो। श्री अर्जन तव्हांजी हर का तकलीफ़ निवृत कंदो। इन करे असीं हिनखे हर को भार खणण जो लाइक़ु सम्झी जग गुरु थापियूं था। एतिरो चई गुरुजन श्री अर्जन साहिब नाम न्यारे खे चयो त सुमतवान तूं अमृतसर खे असांजो शरीर करे ॼाणजांइ ऐं उनजे ख़ैर में मशगूल रहिजांइ, छाकाणि जो इहो आस्थान सारीअ पृथ्वीअ ते बिल्कुलु मशहूरु थी वियो। धन गुरु रामदास साहिब की। रामदास सरोवर उते ई आहे न, इहो ई अमृतसर जी वरद आहे। इहो चवंदो मुंहिंजो शरीर करे ॼाण। धन गुरु रामदास भई इहो मुंहिंजो शरीर आहे। अमृतसर जी कहना है गुरु रामदास साहिब जो शरीर आहे। धन गुरु रामदास। असां इहो तलाउ श्री गुरु अमरदास साहिब जिन जे आज्ञा मूजिबि खोटाइणु शुरू कयो हो। तंहिंखे हाण तूं चौधारी फर्श हणाए पोरियूं ॿधाइजांइ ऐं उनजे विच में सुंदर हर मंदरु ठहिराइजांइ। मतिलबु त अहिड़ो शोभा वारो ठहिराइजांइ जीअं विष्णु भॻवान जो विमान अची आकाश में ॾाढी घणी शोभा पाए। वाह धन गुरु नानक साहिब की। मतिलबु त अहिड़ो शोभा वारो ठहिराइजांइ जीअं विष्णु भॻवान जो विमान अची आकाश में ॾाढी घणी शोभा पाए। इहा असांजी आज्ञा ते जा मन में धारजांइ। इहो ॿुधी श्री अर्जन साहिब हथ जोड़े चयो त हे प्रभु कण हाथ ऐं शक्तिवान तव्हीं साहिब ई आहियो। मुंहिंजो त फ़क़ति हुन में नाम था करियो, पर तव्हांजी आज्ञा मूजिबि जेसि ताईं प्राण हूंदा तेसि ताईं आउं दास हुनजी शेवा में को बि कसूर न कंदुसि। तव्हीं साहिब मुंहिंजा सहायक थी संभाल कंदा रहिजो। इन्हीअ खां पोइ सतगुरुनि पंहिंजे पधारण जी तयारी कई। जंहिं ते माता बानी खे बिल्कुलु चिंता थी। कंहिं स्वामियुनि खे अर्ज़ु कयो त हे ठाकुर जेकॾहिं तव्हीं अहिड़ी तयारी करे रहिया आहियो त मूंखे बि तव्हां खां सवाइ हिते रहणो न आहे ऐं आउं बि पंहिंजा प्राण ॾींदुसि। माता बानी जा अहिड़ा वचन ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त हे वॾभागिनी तुंहिंजो जनमु सफलो आहे। का बि स्त्री तुंहिंजे समान न हूंदी। भला जंहिंजो तन श्री गुरु अमरदास साहिब आहे, तंहिंखां
ज़माने जी कहिड़ी ॻाल्हि ॿुधी हूंदी, तंहिंखां सवाइ तोते त ख़ासि सतगुरनि जी प्रसन्नताई हूंदी हुई। जीअं तूं चवंदी हुई तीअं ई गुरू बाबा क़बूल कंदा हुआ। वरी तोखे श्री अर्जुन जहिड़ो सुपात्र ऐं परवीन पुटु बख़्शाऊं, जंहिं सोढ़ी कुल जो मुंहुं मथे कयो आहे ऐं गुरता जी गादी ॿियनि खां हटाए पंहिंजे हथ आंदी आहे। तंहिं करे तुंहिंजो जनम जगत में सफलो थियो। जगत में जेकी बि करिणो आहे सो सभु तूं करे चुकी आहीं ऐं हाणे बाक़ी के ॾींहं तुंहिंजो शरीर हिते रहंदो। तंहिं करे तूं धीरे धारे पंहिंजी प्राण ख़ुदि भोगे पूरी करे पोइ सहिजाईअ सां शरीर त्यागे अची असां सां मिली मिलंदीअ। अहिड़ीअ तरह सुखराज सतगुरु पंहिंजे धर्म पत्नीअ खे धीरज ॾेई शोक खां हटाए पोइ बाबे ॿुढे ऐं ॿियनि प्रेमी सिखनि खे श्री अर्जन साहिब जी पाठ करे कुशा आसन ते चादर ताणे सुम्ही रहिया ऐं सुखारीअ सां ई पंजनि तत्वनि जो शरीर छॾे वैकुंठ धाम गांव विया। धन गुरु रामदास साहिब की जय, धन गुरु नानक साहिब की जय। सतनाम। वैकुंठ धाम नाम पधारिया। संदन सन्मान करण लाइ ब्रह्मा नारद ऐं शिव महाराज सभु अची पृथ्वीअ खां मथे बीठा ऐं चार देवताऊं विमान खणी हेठि आया। चार देवताऊं विमान खणी हेठि आया। जन में सतगुरनि जो रूह वञी चढ़ियो। पोइ उहो विमान देवताऊं खणी मथे विया ऐं जे कार पुकारींदा अनेक प्रकार जा शब्द ॻाईंदा वैकुंठ धाम में पहुता। सतनाम श्री हरिवाय। हेॾा मोहनवाद में बावली साहिब जे जिते महाराज छॾे छॾियो। सभई सिख शांत में वेठा विया। हिकिड़े पासे माता बानी चुप कयो वेठी हुई त ॿिए पासे संदसि भाउर मोहन ऐं मोहरी साहिब शांत करे वेठा हुआ ऐं टिएं पासे श्री अर्जन साहिब चुप करे हैरान वेठा हुआ। बिल्कुलु शांत लॻी पई हुई। छो जो सतगुरनि जो सभिनीनि खे हुकुम हो त को बि शोक न करे। नेठि बाबे ॿुढे साहिब उथी सभिनीनि खे चयो त हाणे माठ करे विहण मां छा थो मिले। वाह। उथी कमकार जी करियो। इहो सतगुरनि जो आख़िरी दर्शन हो जो तव्हां सभिनीनि वॾे भाॼियूं कयो, वचन ॿुधा ऐं नमस्कार करे मुक्ति पाती। हाणे उथी तयारी करियो त संदन शरीर जो संस्कार कजे। एतिरो ॿुधी श्री गुरु अर्जन साहिब माण्हू मोकिले सभु शइ शिकिल गॾु करण जी तयारी कई। सोना फल तयारु कराइण लाइ ॾिनऊं। जगत ॾिनई बिल्कुलु घणे गुल वारो विमान तयारु कयाऊं ऐं वॾी क़ीमत वारो कपिड़ो मथां विझण जो घुरायूं। उन खां सवाइ चंदन ऐं ॿियूं ख़ुशबूएं जहिड़ी शयूं बि हाज़रनि जी अची वियूं। तंहिंखां पोइ बाबे ॿुढे साहिब ऐं श्री अर्जन साहिब ॾुध सां सोढ़ी कुल तिलक जा केश ऐं रेश धोता वाई ऐं ॿिया अंग पिणु निर्मल पाणीअ सां साफ़ कया ऐं मां सुंदर पवित्र वस्त्र पहिराया। एतिरे में विमान बि ठही तयारु थियो ऐं उन में केतिरियूं सुराणियूं विझी पोइ सतगुरनि जो शरीर रखियाऊं। पोइ मथां उहो कपिड़ो ऐं गुल विझी श्री अर्जन साहिब अॻियां करे विमान सिखनि कुलनि ते खयो। हज़ार सिख जेकार पुकारींदा गुलनि जी वर्खा कंदा ऐं भॼन भाव कंदा छुटे हलिया। केतिरियूं त शब्द करण वारियूं संगतियूं हुयूं ऐं केतिरनि धनी पुरुषनि पंहिंजे ख़र्च सां सोना रोपा फल घुराए पे विमान जे मथां उछलिया ऐं केतिरनि वरी रुपया बि पे उछलिया। अहिड़ीअ तरह वॾे जलसे सां भॼन भाव कंदा। आख़िर जिते श्री गुरु अमरदास साहिब जंहिंजे शरीर जो संस्कार कयो हुआ उन अंदरि अची पहुता ऐं विमान ब्यास नदीअ जे किनारे ते रखी चिठिया तयारु करे घणो चंदन विझी मथां ई करे सतगुरनि जो शरीर हुन ते रखियाऊं। पोइ श्री अर्जन साहिब पंहिंजनि हथनि सां चिठिया खे अग्नि ॾिनी। उन वक़्तु संदसि अखियुनि मां पाणी छलकी आयो, जंहिंखे ॾिसी ॿिया बि जेके सिख बीठल हुआ तॾहिं मन भरिजी आयो। धन गुरु रामदास साहिब की जय, धन गुरु रामदास साहिब की जय। कोशांगुरू ॾेई घुमण लॻा। तंहिंजे बाबे ॿुढे साहिब सभिनीनि खे रड़ करे चयो त हीउ छा था करियो? छा तव्हांखे सतगुरनि जो वचन नथो यादि पए? इन अजाए शोक खां हरि जो सिमरन कयो। सतनाम श्री हरिवाय ऐं भॼन भाव करायो। जंहिं वास्ते तव्हांखे सतगुरनि बार बार पे सम्झायो आहे
तंहिंमें तव्हीं धीरज करियो, अजाए रुअण खां कुझु बि हासिल न थींदो। बाबे बूढ़े साहिबनि जा वचन ॿुधी सभिनी शांत कई। तंहिंखां पोइ श्री अर्जन साहिब खे अर्धांग क्रिया कई। अर्धांग क्रिया कई। अहिड़ीअ तरह संस्कार कई। श्री अर्जन साहिब, बाबे बूढ़े साहिब, बाबे मोहन, बाबे मोरी आदि सभी उतां ब्याज जे निर्मल जल में स्नान करे बावली साहिब जे अची कटा थिया। सभिनी गॾिजी श्री गुरु अमरदास गुरु महाराजन जा श्री गुरु महाराजन जा अकत गुण वीचारे सहारो कयूं ऐं आईंदे लाइ श्री गुरु अर्जन साहिब खे उमेद धारियूं। माता वानी बि सतगुरनि जे वचननि खे यादि करे धीरे धारे गुरु मूर्त जो चितवन करे मन में शांत ॾेई सब्र सां पतीअ जे ध्यान में रही। अहिड़ीअ तरह टिनि ॾींहंनि ताईं गोविंदवाल में शब्द कीर्तन जी धुन लॻी रही। सतनाम श्री हरि वाहिगुरू धुन लॻी रही ऐं ख़ल्क़ जी भीड़ हली आई। किथे किथे जा सिख सतगुरनि जे देहांत जो ॿुधी आया हुआ। तिन नओं गुरु श्री गुरु अर्जन साहिब ॾिसी ॾाढो प्रसन्न थिया ऐं दिलि में वीचारियाऊं त श्री गुरु नानक देव जन जी पंहिंजी पीढ़ी साक्षात पाण आहिनि। आख़िर चोथे ॾींहुं सभई गॾिजी सिसकारण वारी जाइ ते आए, जिते श्री गुरु महाराज जो ध्यानु धारे सभिनी में गॾिजी फल चूंडिया। अलबत श्री अर्जन साहिब खे उते दुख थियो ऐं अखियुनि मां पाणी अची वियुसि। जंहिं ते खेसि बाबे मोहरी चंद ऐं ॿियनि प्रेमियुनि सम्झायो त तव्हीं आम लोकनि वांगुरु छो था कनि। सतगुरु जिते तिते पूरन आहिनि ऐं तव्हीं साहिब साॻियो ई सद स्वरूप आहियो। एतिरो ॿुधी श्री अर्जन साहिब चयो त सतगुरु त मुंहिंजे अंग संग आहिनि, लेकिन मूंखे जेको दुख आहे सो इहो जो जेको मुंहिंजो वॾो भाउ आहे सो वरी बणियो बीठो आहे। तंहिं ते बाबे साहिब ऐं ॿियनि श्री अर्जन साहिब जन खे चयो त जेको ई तव्हां सां वेर कंदो तो थिर न पाईंदो। धन गुरु अर्जन देव साहिब की जय। जेको तव्हां सां वेर कंदो तो थिर न पाईंदो। अहिड़ीअ तरह सभु क्रिया लाइ पोइ मोटी गोविंदवाल में आया। धन गुरु नानक साहिब की जय। हलायो धन गुरु अमरदास साहिब की जय। धन गुरु